अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अहलल किताबि लिम तुहाज्जून फ़ी इब्राहीम वमा उन्ज़िलतित तौरातु वल इंजीलु इल्ला मिन बअदिही अफ़ला तअक़िलून। हा अंतुम हाउलाइ हाजजतुम फ़ीमा लकुम बिही इल्म फ़लिम तुहाज्जून फ़ीमा लैसा लकुम बिही इल्म वल्लाहु यअलमु व अंतुम ला तअलमून। मा कान इब्राहीम यहूदिय्यन वला नसरानिय्यन वलाकिन कान हनीफ़न मुस्लिमा वमा कान मिनल मुशरिकीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैदाइश जे मरहले खे बयान कंदे कंदे इख्तिताम खां पोइ ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मौज़ूअ ते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां जेके यहूदी बहस मुबाहिसो कनि पिया, पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेको ख़िताब उन्हनि खे फ़रमायो हो उन ख़िताब जो ख़ुलासो गुज़िरियल आयतुनि में जेको बयानु थियो उहो ज़रा हिन तरह हो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन्हनि खे ॼण त समूरनि इख़्तिलाफ़नि खां हटी करे, समूरनि बहसनि मुबाहिसनि खां हटी करे हिक ॻाल्हि जे तरफ़ दावत ॾिनी हुई जेका अल्लाह तबारक व तआला सेखारी हुई। उहा हीअ हुई त अचो त सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे करे ॿिनि ॻाल्हियुनि ते पाण में गॾिजूं था। हिकु ॻाल्हि इहा अल्लाह हिकु आहे, इबादत जे लाइक़ बि ज़ात उहा ई आहे। अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न कबी आहे। तव्हां बि मञो था, असां बि मञूं। अचो त हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियूं। ॿिए नंबर ते अल्लाह ताला जे ज़ात सां कंहिंखे बि शरीक न कबो, न ई को शरीक उन सां गॾु आहे, न ज़ात में न सिफ़ात में। तव्हां बि इहा ॻाल्हि यहूदियो मञो था, असां मुस्लमान बि मञूं था। ॿिन्हिनि जे इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि ते तव्हां सां ॿिन्हिनि जो इत्तिफ़ाक़ आहे। अचो त इन ॻाल्हि ते गॾिजी बीहूं था, ॿियूं ॻाल्हियूं छॾियो। छो त हुननि त बहस शुरू कयो न त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा आहे या ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो पुटु आहे। उन ते दलाइल पिया ॾियनि, उन ते उन्हनि खे शक शुबा हुया। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इहो बयानु फरमायो, बयानु कंदे फरमायो त सुहिणा नबी जेकर इन ॻाल्हि ते बि तोसां न बीहनि फ़इन तवल्लौ पुठी ॾियनि, हली वञनि, न बीहनि, पोइ तूं उनखे चिटो चई छॾिजां फ़क़ूलु शहदू बिअन्ना मुस्लिमून। अब तव्हां नथा बीहो असां सां हिन ॻाल्हि में त न बीहो, भले इन ॻाल्हि जा शाहिद हुजिजो असां मुस्लमान आहियूं, असां ताबेदार आहियूं, असां ताबेदार आहियूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जा। ईसा अलैहिस्सलाम खे छा करे मञिणो आहे? अल्लाह ताला जो बानो असां मञूं था। उम्मत मुहम्मदीअ जो हिकु फ़र्द थी करे आख़िर में उन जो आसमान खां नुज़ूल थींदो, दज्जाल जे मुक़ाबले में इस्लामी कानून नाफ़िज़ करण जे लाइ पूरी जिदोजहद कंदो। इन एतिक़ाद सां मञिणो आहे, असां मञूं था। तव्हां नथा मञो, न मञो, असां मञूं था। तव्हां शायदि हुजिजो हिन ॻाल्हि। हिते गुज़िरियल आयतुनि जो ख़ुलासो पूरो थियो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे हिकिड़े ॿीं ग़लति दावा जो रद्द बयानु फरमायो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में जेके यहूदी हुआ उहे त ज़िद्दी हुआ, न पिया मञनि, पर उन्हनि सां गॾु नसरानी बि गॾिजी विया। उन्हनि जी हिकिड़ी दावा हुई त बाबा असां तौरात ऐं इंजील जा पैरोकार आहियूं,
ईसा अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत जा पाबंद हो, पर इन ॻाल्हि ते हू बि मुतफ़िक़ हुया त इब्राहिम अलैहिस्सलाम जी इज़्ज़त ऐं अज़मत तमामु वॾी कंदा, चूंकि इब्राहिम अलैहिस्सलाम काफ़ी ज़मानो पहिरियां गुज़री चुको। उन जे औलाद में इसहाक़ अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम पैगंबर थी गुज़री चुका। उन खां पोइ केतिरा ई पैगंबर बनी इस्राएल में गुज़री चुका, केतिरा सालनि जा साल विच में विया गुज़री। पर यहूदी ऐं नसरानी इब्राहिम अलैहिस्सलाम जे नबूवत ऐं उन जे ताज़ीम जा क़ाइल हुआ। पोइ जॾहिं उन्हनि खे चयो वियो त तव्हांजो त को दीन ई कोन्हे, तव्हांजो त को मज़हब ई कोन्हे, तव्हां बीहो ई कोन था कंहिं ॻाल्हि ते, चओ था त तौरात खे मञूं था, पोइ तौरात में जो लिखियल आहे त आख़िरी पैगंबर ईंदो, उनजो अबाणो घर मको हूंदो, कुरैश कबीले मां हूंदो, बनु हाशिम अब्दुल मुत्तलिब जे ख़ानदान मां हूंदो, अब्दुल्ला जो पुटु हूंदो, आमना जो लाल हूंदो, पोइ लिखियो पियो आहे। ऐं उन जा ताबेदार जेके पहिरियां पहिरियां वफ़ादार साथी बणजंदा, उन्हनि जूं सिफ़तूं बि लिखियूं पियूं आहिनि तौरात में। इंजील में तव्हांखे इहे ॻाल्हियूं मिलनि थियूं, पोइ तव्हां चओ था त असां तौरात ऐं इंजील जा पैरोकार आहियूं, उन्हनि में जेके ॻाल्हियूं लिखियल आहिनि उन्हनि खे मञो बि कोन था। लिहाज़ा हुननि चयो त असां इब्राहिम अलैहिस्सलाम जा ताबेदार आहियूं, इब्राहिम अलैहिस्सलाम खे पंहिंजो रहनुमा ऐं रहबर मञींदा आहियूं। पोइ हुननि खे चयो वियो त इब्राहिम अलैहिस्सलाम त यहूदी बि कोन हो, नसरानी बि कोन हो, तव्हां यहूदी हो। हू चवे पियो वलाकिन कान हनीफम मुस्लिमा वमा कान मिनल मुशरिकीन, मा कान इब्राहिम यहूदिया वला नसरानिया वलाकिन कान हनीफम मुस्लिमा वमा कान मिनल मुशरिकीन। तव्हांजो अक़ीदो मुशरिकनि सां मिले थो, ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा या ख़ुदा जो पुटु था चओ, मुशरिक थी वियो, उनखे पूॼो था। इब्राहिम अलैहिस्सलाम सां तव्हांजो को बि वास्तो कोन्हे। पोइ हुननि खणी इहा दावा कई इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदि यहूदी हो, यहूदियुनि चयो, नसरानियुनि चयो त इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदि नसरानी हो, असां तॾहिं हुनजे ताज़ीम जा क़ाइल आहियूं, असां तॾहिं हुनजा पैरोकार आहियूं। यहूदियुनि चयो इब्राहिम अलैहिस्सलाम यहूदी, नसरानियुनि चयो त इब्राहिम अलैहिस्सलाम नसरानी। ऐं हालांकि उन ज़माने में, जंहिं ज़माने में मदीने जा यहूदी इहो बहस कनि था, उन ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि मिल्लत अबीकुम इब्राहिम व सम्माकुमुल मुस्लिमीन मिन क़ब्ल व फी हाज़ा लियकून रसूल शहीदन अलैकुम व तकूनु शुहदा अलन नास। कुरान पाक जी आयतुनि सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इहा दावा करे चुका त या अल्लाह मूंखे पंहिंजे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम वारे दीन ऐं तरीक़े ते हला, उहो मूंखे पसंदि आहे, उहो मूंखे ॾे। ऐं हाणे यहूदियुनि ऐं नसरानियुनि बि चयो त इब्राहिम अलैहिस्सलाम यहूदी हो, नसरानी हो, असां तॾहिं हुनजा पैरोकार आहियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि चवनि था त असांखे इब्राहिम अलैहिस्सलाम अबे इब्राहिम अलैहिस्सलाम वारे मिलत ऐं तरीक़े जो ताबेदार अल्लाह ताला असांखे बनाए। ऐं हिकु हदीस पाक में ईंदो, हुज़ूर जन फरमायो तमामु तर नबियनि जे शरीयतुनि में थोरो थोरो फ़र्क़ु हो, पर इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत ऐं मां मोहम्मद मुस्तफ़ा अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शरीयत हिकु जहिड़ी आहे। असांजे शरीयतुनि में ॼण त को फ़र्क़ु ई कोन्हे, असां हुन जा ताबेदार आहियूं। हाणे ॻाल्हियूं सभु हिकु जहिड़ियूं थी पियूं, यहूदी नसरानी चवनि पिया त इब्राहिम अलैहिस्सलाम यहूदी नसरानी हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चवण मुताबिक़ ॼण त इब्राहिम अलैहिस्सलाम मुस्लमान हो। ऐं उनजे शरीयत जे एतबार सां लफ़्ज़ मुस्लमान ॾिसो, उन मां असां जेका इस्तिलाही मुराद वठंदा आहियूं मुस्लमान, मुस्लमान माना इस्लाम ते हलण वारो, इहा ॻाल्हि पंहिंजे जॻह ते सही आहे, पर इस्लाम मुस्लमान जे लफ़्ज़ जी असुल माना आहे ताबेदार, फर्मा बरदार। पोइ इन इस्तिलाह जे करे जेके वधीक ताबेदार हूंदा आहिनि जंहिं ज़माने में, उनखे मुस्लमान सॾिबो आहे, इस्लाम ते हलण वारा। त हाणे जॾहिं दवाऊं लॻभॻि हिकु जहिड़ियूं थियूं थियनि त कीअं ख़बर पए त हे बि था चवनि इब्राहिम अलैहिस्सलाम जे तरीक़े ते आहियूं, हू बि था चवनि इब्राहिम अलैहिस्सलाम जे तरीक़े ते आहियूं, हुज़ूर साईं जन सहाबा किराम बि चवनि था इब्राहिम अलैहिस्सलाम जे तरीक़े ते आहियूं। हक़ ऐं सच ते कहिड़ो? अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि जी वज़ाहत कंदे फरमायो या अहलल किताब, ओ यहूदियो ऐं नसरानियो, जिते बि क़ुरान पाक में अहले किताब जो लफ़्ज़ अचे उन मां मुराद यहूदी ऐं नसरानी ॿई ग्रुप हूंदा आहिनि। छो त उनखे किताब मिलियो, यहूदियुनि खे
ईसा अलैहिस्सलाम जे करे इंजील मिलियो ऐं नसराननि खे मूसा अलैहिस्सलाम जे करे तौरात मिलियो। अहले किताब माना किताब वारा, उन दौर में किताब वारा हिकिड़ा यहूदी आ, नसरानी आ। जिथे बि क़ुरान पाक जो लफ़्ज़ अचे अहले किताब, उते माना यहूदी नसरानी मुराद हूंदा आहिनि। अल्लाह जी फरमायो, ए यहूदी ऐं नसरानियो, लिम तुहाज्जून फी इब्राहीम, इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में तव्हां झगड़ो छो था कयो? वमा उनज़िलत तौरात वल इंजील इल्ला मिन बादी अफला ताक़िलून। तव्हां इब्राहिम अलैहिस्सलाम खे पंहिंजो था चओ, यहूदी था चवनि यहूदी हो, नसरानी था चवनि नसरानी हो, उनजे बारे में अल्लाह जी फरमायो झगड़ो छो था कयो? इब्राहिम अलैहिस्सलाम अलाए केतिरो ज़मानो अॻ में गुज़रियो आहे। मूसा अलैहिस्सलाम बाद में आयो, ईसा अलैहिस्सलाम बाद में आयो, तौरात भी बाद में, इंजील भी बाद में नाज़िल थियो। चलो मूसा अलैहिस्सलाम खां बि केतिरो अरसो पोइ ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में इंजील नाज़िल थियो, उन खां बि केतिरो अरसो पोइ तव्हांजी यहूदियत ऐं नसरानियत पैदा थी आहे। उन ज़माने में तव्हांजो वजूद ई कोन हो। तव्हां कीअं था चओ था असां इब्राहिम अलैहिस्सलाम जा पैरोकार आहियूं? इब्राहिम अलैहिस्सलाम यहूदी ऐं नसरानी हो। तव्हांजे जमात यहूदियत ऐं नसरानियत जो उन वक़्तु वजूद ई कोन हो, इहे ठहियूं ई पवनि। कीअं था चओ त उहो असांजे जमात मां हो? हज़ारों सवें साल गुज़रिया आहिनि, उहो अॻ में गुज़रियो आहे। अल्लाह ताला फरमायो, वमा उनज़िलत तौरात वल इंजील या अहल किताब लिम तुहाज्जून फी इब्राहीम वमा उनज़िलत तौरात वल इंजील। ए यहूदियो ऐं नसरानियो, इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में छो था बहस कयो? तौरात ऐं इंजील त उन वक़्तु नाज़िल ई कोन थिया, इल्ला मिन बादी। तौरात ऐं इंजील त उन खां पोइ नाज़िल थिया। अफला ताक़िलून, अकुल अथव या न? अकुल अथव या न? जंहिं ज़माने में तौरात इंजील कोन हो, जंहिं ज़माने में यहूदी नसरानी जो वजूद कोन हो, इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि खां अलाए केतिरो अॻ में गुज़रियो आहे। तव्हां था चओ था असां हुनजे जमात जा आहियूं, उहो असां मां हुयो। कीअं अकुल अथव? अफला ताक़िलून, अकुल नथा कयो अञा? हा अंतुम हाउलाए हाजजतुम फीमा लकुम बि इल्म। अल्लाह जी फरमायो, हाओ तव्हां बहस कयो उन्हनि ॻाल्हियुनि जे मुतालिक़ जिन ॻाल्हियुनि जी तव्हांखे थोरी घणी ॼाण आहे, अधूरी सधूरी ॼाण हुजेव, पोइ उन ते तव्हां बहस कयो। बहस त उन ते बि कोन कबो आहे, पर जेकॾहिं तव्हां बहस कयो त ओतिरो जेतिरी तव्हांखे ॼाण हुजे ऐं उन्हनि शयुनि जे बारे में जिन शयुनि जे बारे में तव्हांखे मालूमात हुजे, पोइ तव्हां उन ते बहस कयो। फलिम तुहाज्जून फीमा लैसा लकुम बिही इल्म, जंहिं ॻाल्हि जो तव्हांखे इल्मु कोन्हे उनजे बारे में तव्हां बहस छो था कयो? वल्लाहु यालम व अंतुम ला तालमून, अल्लाह ॼाणे थो, तव्हां कोन था ॼाणो इब्राहिम अलैहिस्सलाम केरु। हाणे अल्लाह तबारक व तआला फरमायो, जिन शयुनि जे बारे में तव्हांखे थोरो घणो इल्मु हो, तव्हां उनजे बारे में बहस करे चुका आहियो, या जंहिंजो इल्मु तव्हांखे हुजे उनजो बहस कयो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हिन लफ़्ज़ जी ज़ाहिरी माना इहा आहे, तव्हांखे जेतिरो पतो हुयो अधूरो सधूरो ईसा अलैहिस्सलाम जे मुतालिक़, तव्हां उनजे मुतालिक़ बहस कयो। कहिड़ो पतो हो भला उन्हनि खे? कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे मुतालिक़ हुननि बहस कयो? हाणे गुज़रियो आहे मथे, हुननि खे ख़बर हुई त ईसा अलैहिस्सलाम असांजे मौजूदगीअ में असांजे अखियुनि जी आॾो मरियम जे पेटां पैदा थियो आहे। असांजे अखियुनि जी आॾो मरियम नंढड़ी थी पलिजी वॾी थी आहे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे हथ में। असांजे आॾो आहे इहो मामिलो त बीबी मरियम जो निकाह कोन हो, मुड़ुसु कोन हुउसि, पर बिना मुड़ुस जे ईसा अलैहिस्सलाम बच्चो पैदा कयो अथई। तव्हांखे इहे ॻाल्हियूं मालूम आहिनि, पोइ उन जे मुतालिक़ तव्हां अधूरो सधूरो हिकिड़ो ख़ाको ठाहियो त बिना पीउ जे न पैदा थियो आहे, त पोइ इहो वॾो कारनामो आहे। इन जो संदसि जो या हुनजे माउ जो मुड़ुस खां सवाइ पैदा नथो थी सघे बच्चो, त पोइ कीअं पैदा थियो? माना नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला जो पुटु आहे। हाणे निस्बत कयूं अल्लाह ताला जे ज़ात ॾे, त अल्लाह ताला जो पुटु आहे ईसा अलैहिस्सलाम। अल्लाह ताला फरमायो, अंधो काणू तव्हांखे थोरो घणो इहो इल्मु हुयो त मरियम जो पुटु ईसा बिना मुड़ुस जे बिना पीउ जे पैदा थियो आहे। ऐं बीबी मरियम खे मां हुनजे बीबी हिना बासा बासी त अल्लाह जी मूंखे को औलाद ॾे त बैतुल मुक़द्दस जो मुजावर तुंहिंजे नाले ते वक़ुफ़ करे छॾींदसि, पर छोकिरो न छोकिरी ॼमी पई, ऐं उहा छोकिरी मरियम थी, उन जी परवरिश ज़करिया अलैहिस्सलाम कई बैतुल मुक़द्दस में। अॻिते हली करे वॾी थी त अल्लाह ताला हुनखे बच्चो ॾिनो जेको पैगंबर थियो आहे, अॻिते हली करे ईसा अलैहिस्सलाम।
इन शइ जी तव्हांखे थोरी घणी ॼाण हुई, उन ते तव्हां ग़लति सलत अक़ीदो जेको ठाहियो, बहस कयो, कंहिं हद ताईं ठहे पियो, तव्हांखे थोरी घणी ॼाण हुई, तव्हां हुन ते बहस कयो, थी चुको हो। इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में तव्हांखे मालूमात ई कोन्हे का, तव्हां हुन ते बहस कीअं था कयो? फलिम तुहाज्जून फीमा लैसा लकुम बिही इल्म, जिन शयुनि जे बारे में तव्हांखे इल्म ई कोन्हे, ॼाण ई नाहे, बहस कीअं था कयो? अल्लाहु यअलम व अंतुम ला तअलमून, तव्हां कोन था ॼाणो, अल्लाह ॼाणे थो। सिधो फरमाई, मा कान इब्राहिम यहूदिय्यन वला नसरानिया, इब्राहिम अलैहिस्सलाम न के यहूदी हो न के नसरानी हो। साईं बाकी केर हो? वलाकिन कान हनीफ मुस्लिमा, लेकिन बिल्कुल हक जो ताबेदार हो, जेको हक अल्लाह ताला जे तरफ खां नाज़िल थी चुको हो। हर पैगंबर खे जेका तालीम मिली हक ऐं सच जी, उहा ई तालीम पैगंबरनि वारी निस्बत सां इब्राहिम अलैहिस्सलाम खे मिली। उन इहा तालीम ते कारबंद पाबंद हो, इन जे करे उनखे हनीफ मुस्लिमा चयो वियो। बिल्कुल हक जो ताबेदार, जेको माण्हू ॿिया सभु रस्ता छॾे हक वारे रस्ते ते हले, उनखे चइबो हनीफ। इमाम अबू हनीफा जी निस्बत बि ज़रा इन तरफ़ आहे त तमामु तर इख़्तिलाफ़ी मसइलनि खे छॾे करे जिन ते अक्सरियत जो इजमा हुआ, उन हिकिड़े रस्ते खे वरितो आहे, जंहिंजे करे सॼी दुनिया जी अक्सरियत हनफी आहे। त बहरहाल अल्लाह ताला फरमायो, इब्राहिम अलैहिस्सलाम यहूदी बि कोन हो, नसरानी बि कोन हो, पर हक ऐं सच जो ताबेदार हो। वमा कान मिनल मुशरिकीन, मतां वरी मुशरिक ख़ुशि थियनि त यहूदी नसरानी न हो, बाक़ी वरी मुशरिक हो न। वमा कान मिनल मुशरिकीन, मुशरिकनि मां बि कोन हो। तो अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमायो, इन्हनि ॻाल्हियुनि जी ताईद कंदे जेका आयत तिलावत में मूंखां रहिजी वई, इन अवलन नास बि इब्राहिम लल्लज़ीना तबऊ व हाज़न नबी वल्लज़ीना आमनू वल्लाहु वलियुल मोमिनीन। इब्राहिम अलैहिस्सलाम माण्हुनि मां पहिरियों इंसान हो, माण्हुनि मां पहिरियों इंसान हो, जंहिं हक़ ऐं सच जी मुकम्मल तरह सां ताबेदारी कई। उन दौर में वहाज़न नबी वल्लज़ीना आमनू, ऐं ही पैगंबर माना ईसा अलैहिस्सलाम, वल्लज़ीना आमनू माना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, ऐं उहे जेके उन ते ईमान आणींदा, उहे ताबेदार माण्हू, इहे उन जा ताबेदार आहिनि। ॾिसो केॾा वॾा लफ़्ज़ फरमाया, इन अवलन नास बि इब्राहिम, इब्राहिम अलैहिस्सलाम जा करीब वेझा ताबेदार उहे माण्हू सॾिबा जिन उन जी ताबेदारी कई हुजे। उहे माना इब्राहिम अलैहिस्सलाम जा पंहिंजे ज़ोर ज़माने जा उम्मती, जेके उन जे मथां ताबेदारी करे विया, जेके उन जे हुक्म उन जे शरीयत ते हलंदा विया, जेके उन जे हुक्म ते सिर कटाईंदा विया। अल्लाह जी फरमाए तो इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि मां आहे जिन उन जी ताबेदारी कई, या उहे इब्राहिम अलैहिस्सलाम मां आहिनि जेके उन जे शरीयत जा पाबंद हुया। उहे वहाज़न नबी, ऐं ही मुंहिंजो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मां आहे। वल्लज़ीना आमनू, ऐं जेके मुंहिंजे नबीअ जे मथां ईमान आणींदा, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेके ईमान आणींदा, इहे उन्हनि मां आहिनि। न के इब्राहिम अलैहिस्सलाम यहूदियुनि मां हो, न के यहूदी नसरानी इब्राहिम अलैहिस्सलाम मां आहिनि, न के मुशरिक, बल्कि ही जेके उन जा ताबेदार ऐं मुंहिंजो मोहम्मद अरबी, इहो उन्हनि मां आहे। ऐं मोमिन बि जेके उन ते ईमान आणींदा, उहे बि। वल्लाहु वलियुल मोमिनीन, क़ुरान पाक फ़ैसिलो कंदे अल्लाह ताला फरमायो त अल्लाह इन्हनि मोमिननि जो वली ऐं वारिस मददगार आहे। त ॾिसो, हिननि टिनि चइनि आयतुनि मां ख़ुलासो इहो निकितो त यहूदियुनि ऐं नसराननि बहस कंदे चयो त इब्राहिम अलैहिस्सलाम असां मां आहे। अल्लाह ताला फरमायो तव्हां मां कोन्हे, यहूदी बि कोन्हे, नसरानी बि कोन्हे, मुशरिक बि कोन्हे, बल्कि हू हक़ ऐं सच जो ताबेदार आहे, हक़ वारे रस्ते ते हलंदड़ ताबेदार आहे। पोइ साईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चवनि था त असां इब्राहिम अलैहिस्सलाम जे मिलत जा ताबेदार आहियूं। अल्लाह ताला फरमायो, हा, इन अवलन नास बि इब्राहिम लल्लज़ीना तबऊ, इब्राहिम अलैहिस्सलाम जा उहे आहिनि जेके उन जे शरीयत जा पाबंद आहिनि। वहाज़न नबी, ऐं ही मुंहिंजो नबी, उन दौर में इहा आयत नाज़िल थी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे इशारो आहे। ऐं ही मुंहिंजो मोहम्मद अरबी नबी, ऐं उन जा ताबेदार मोमिन माना इहे उन मां आहिनि। त ॾिसो, हुन दौर जे इख़्तिलाफ़ खे सॼे खे ख़तमु कयो वियो, हुननि खे रद्द करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी दावा खे सचो कयो वियो। ऐं अल्लाह ताला फरमायो, पोइ मां बि हिननि मोमिननि जो वली ऐं वारिस आहियां। त ज़ाहिरी लफ़्ज़नि मां त ख़ुलासो इहो मिलियो, गहरी नज़र सां ॾिसिजे थो
त यहूदनि ऐं नसरानियुनि खे बहस मुबाहिसे जे लाइ जेका न थोरी घणी ईसा अलैहिस्सलाम जे मुतालिक़ ॼाण आई उन ते उन्हनि बहस कयो। माना मालूम थिए थो त जंहिंखे जेतिरी ॼाण आहे उहो ओतिरो बहस कंदो आहे। पोइ हक़ ते हुजे या न हक़ ते हुजे, ॼाण हूंदसि त बहस कंदो। क़ुर त फरमाए ॼाण ई कोन्हे त बहस ई न कर। इतां सबक वॾो इहो मिलियो त जंहिं मौज़ू, जंहिं फन, जंहिं इल्म जी मालूमात हुजेव उन इल्म ते बहस कयो, ॻाल्हायो, गुफ़्तगू कयो, दलील दलाइल ॾियो वठो। पर जेकॾहिं तव्हांखे इल्मु न आहे त बहस न कयो। सबक वॾे में वॾो इहो। ॿियो सबक हीउ मिलियो त कंहिं बि पैगम्बर सॻोरे ते नालो न रखो त उहो असां मां हुया, असां उन्हनि मां आहियूं। न, पहिरियां उन्हनि जहिड़ा अक़ीदा त साबित कयो, पहिरियां उन्हनि जे ताबेदारीअ जहिड़ा अमाल त साबित कयो, पोइ पाण ॾे मंसूब कयो। 3 नंबर में हीउ वॾो सबक मिलियो त अॼोके दौर में जेको मोमिन आहे न, क़ुर पाक जेके मोमिन जूं निशानियूं बयान कयूं आहिनि, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। ये 5 8 10 ॻाल्हियूं जेको मञे थो मोमिन आहे, अल्लाह से फरमाए थो मां बि मोमिननि जो वली ऐं वारिस। कोई कंहिंखे चवे वली वारिस, कोई कंहिंखे, अल्लाह से फरमाए थो मां मोमिननि जो वली वारिस। अल्लाह ताला तव्हां असांखे इन ईमान वारनि सां रहाए, ईमान वारी ज़िंदगी नसीब फरमाए, मौत ॾे त बि हिन ईमान जे हालत में कलमे सां मौत नसीब करे। अल्लाह ताला ॿुधण सां गॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।